दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां ड्रामा सीरियल दुलाब जी हाणे नेक्स्ट एपिसोड में वॾो मज़ो थींदो। जी हाँ दोस्तों, छाजे करे त हाणे अहिड़े मोड़ ते अची मुराद फासी वियो आहे ऐं होॾां वरी जेको आहे हाणे हाशिम हिकिड़ी हकल वारो वॾो कमु कंदो अली खान जे पोयां हू बाहि ॿारण वारो अली खान वारा हाणे ज़ाहिर ॻाल्हि आहे हेॾां होॾां निकिरंदा सोडल खे ॻोल्हण जे लाइ त तॾहिं हाशिम खे वारो मिली वेंदो उन्हनि जे मथां वार करण जो। हू वार कंदो ऐं मंसूर खान ऐं जेको आहे रहज़न जेको आहे मंसूर खान ऐं शाहनवाज़ खान ॿिन्ही सां मिलंदो ऐं चवंदो जेको आहे मुराद छोकिरी असांजे हवाले नाहे कई ऐं मुराद ज़िद कंदो बाबा छोकिरी ॿ ॾींहं टे ॾींहं मूंखे टाइम ॾियो, छोकिरी मञे कान थी, मां उनखे परचायां सम्झायां डिॼे थी तव्हांजे घर खां पोइ मां तव्हांखे ॾींदुसि। हू बहानो करे थो लेकिन हू इन शइ खे न कंदा, हू इहे चवंदा त असांजो धोखो थियो आहे ऐं हू ज़िद कंदा ऐं मंसूर खान जे मथां प्रेशर ॾींदा ऐं उन्हनि जी इहा जेको आहे न कोशिशि मुराद वारी ॻाल्हि खोले छॾींदी आहे। आहिस्ता त ॻाल्हि खुली वेंदी त सोढल छोकिरी खणी वियो आहे ऐं सभिनी खे ख़बर पइजी वेंदी। मुराद रहज़न वारा ककर छिता थी पवंदा, चवंदा हीअ हाणे छोकिरी असां न वठंदासीं, ईअं किनी मची थी वई आहे, असांजी ज़ाल खे भॼायो आहे। ककर ईअं चवंदो मुंहिंजी ज़ाल खे भॼायो आहे, मां इन खे मारींदुमि सोडल खे, जहिड़ो नओं वरी इन्हनि जो शुरूआति पकिड़े वेंदो। सब्सक्राइब लाइक शेयर ज़रूरु कंदा चैनल खे।